झूमी 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 आका जा जशन मनायो, सभई जशन मनायो। झूमी 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 आका जा जशन मनायो, सभई जशन झूमी आका जा जशन मनायो, सभई जशन मनायो। झूमी 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 आका जा जशन मनायो, सभई जशन मनायो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम। सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम। सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम। इलाही बहरमत शेखुल मशाइख कुतुब रब्बानी महबूब समदानी गौसुल वरा इल्मुल हुदा सिराजुल वासिलीन इमामुल आशिकीन पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत ख्वाजा सूफ़ी बासफ़ा साईं एजाज़ अली कादरी क़द्सल्लाह ताला सरल अक़दस अल मारूफ़ फ़ैज़ धणी शहनशाह मकलीअ वारा साईं, जिन जी विलादत मुबारक 27 अप्रैल 1961 ईस्वीअ में लाड़काणे शहर जे काफ़िला सराय मोहल्ले में थी। हज़रत सूफ़ी साईं एजाज़ अली कादरी क़द्सल्लाह ताला सरल अक़दस कादरिया व नक्शबंदिया सिलसिले में दस्त बैयत मुरीद हुआ। इलाही बहरमत शेखुल मशाइख कुतुब रब्बानी महबूब समदानी गौसुल वरा इल्मुल हुदा सिराजुल वासिलीन इमामुल आशिकीन पीर तरीक़त रहबर शरीयत सैयदी व सनदी हज़रत ख्वाजा साईं हाफिज़ सैयद शफ़ी मोहम्मद शाह मस्त लकियारी क़द्सल्लाह ताला सरल अक़दस अल मारूफ़ वागधणी शहनशाह नज़र वारा साईं, जिन जा पाण हक़ जा तालिब हुआ। सूफ़ी तरीक़े वहदतुल वजूद जा पांधीअड़ा हुआ। कादरी सिलसिले सां लाॻापियल हुआ, सलाहियल हुआ, नवाज़ियल हुआ। इन करे सूफ़ी कादरी सॾिबा हुआ। संदन सोबत मुबारक, निगाह मुबारक, तवज्जा मुबारक बाफ़ैज़ हूंदी हुई, जेका हक़ जे तालिबनि खे हक़ जे सुञाणप सां हक़ जे इश्क़ सां फ़ैज़याब कंदी हुई। इन करे खेनि फ़ैज़ धणी शहनशाह जे लक़ब सां सुञातो वेंदो हुयो। पाण नंढड़ी ॼमार खां ई सबा जड़ा सुलछणा ऐं समझदार हूंदा हुआ। पाण हसीन व जमील, हिम्मत व हशमत, कमालियत व शुजात, रहबरी व रहनुमाई, फ़राग़ दिल, ख़ुश मिज़ाज ऐं ग़यूर शख़्सियत जा मालिक हुआ। बाकमाल सोबत, पुर नूर, पुर असर, बाफ़ैज़ निगाह, रुशद व हिदायत, मोहब्बत इंसानियत, सखावत, फ़र्ज़ शनासाई, ईमानदारी, वफ़ादारी, मेहमान नवाज़ी, आजिज़ी व इनकिसारी संदन मारूफ़ सिफ़तूं रहियूं। पाण सुहिणनि अख़लाक़नि वारा हूंदा हुआ। पंहिंजे मुरीदनि तोड़े ॿियनि ते बेहद महिरबान ऐं शफ़ीक़ हूंदा हुआ। पंहिंजे मुरीदनि तोड़े ॿियनि जा ऐब ढकींदड़, पर्दापोशी कंदड़ हुआ। पाण नफ़सानी ख़्वाहिशुनि जी हर हाल में मुखालफ़त कंदड़ हुआ। संदन गुफ़्तार ऐं किरदार में शफ़ाफ़ियत ऐं सचाई हूंदी हुई। पंहिंजी जमायत तोड़े ॿियनि जे ज़ाहिरी तोड़े बातिनी मुआमलनि तोड़े मसइलनि खे निहायत ॾाहप, हिकमत व दानाई ऐं अक्सीर निगाह सां हल करणु फ़रमाईंदा हुआ। इल्म व हिकमत, फ़िक्र व फ़ैज़ जे जरकंदड़ मोतियुनि सां जमायत जूं झोलियूं भरे भरपूर कंदा हुआ। संदन हुज़ूर पुरनूर में ॾुख दूर थी वेंदा हुआ। मुअल दिलियूं जीअरियूं थी वेंदियूं हुयूं। क़ल्बी सुकून अता थींदो हुयो। रूह खे राहत ऐं तरक़ी नसीब थींदी हुई। मुरीदनि तोड़े सभिनि मिलंदड़नि मथां नेमतुनि, रहमतुनि, बरकतुनि जा मींहं वसंदा हुआ। इश्क़ इलाही अज़ वजल, इश्क़ रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम, हुब्बे अलील मुर्तज़ा मुश्किल कुशा, अदब व मोहब्बत असहाबा कराम रिज़वानुल्लाह, अदब व मोहब्बत औलिया अल्लाह सां संदन क़ल्ब मुबारक पेवस्त ऐं सदाईं मुनव्वर। पाण इल्म तसौफ़ जा तमामु ऊना ऐं बेकिनार समूंड हुआ ऐं उन समूंड जे समूरनि माणकनि
मोतियुनि ऐं लालनि सां हक़ जे तालिबनि खे मालामाल कंदा हुआ। पाण पंहिंजे बाकमाल सोहबत ऐं बाझाइती निगाह मुबारक सां अदब, मोहब्बत ऐं आजिज़ीअ जो दर्सु ॾींदा हुआ। रब करीम अज़ वजल ऐं हज़रत इंसान जे सुञाणप जो दर्सु ॾींदा हुआ। इंसानियत जी अहमियत खे उजागर करण लाइ इंसाननि जे दिलनि में रब करीम अज़ वजल जी तलब पैदा करण लाइ खेनि इश्क़ इलाही अज़ वजल ऐं इश्क़ रसूल करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते मुतहद करे इतिहाद इंसानीअ जो दर्सु ॾींदा हुआ। रब करीम अज़ वजल खे मोहब्बत जे रस्ते सां ॻोल्हण लाइ हज़रत इंसान खे अमुन जो अलमबरदार कंदे आलम में अमुन जो दर्सु ॾींदा हुआ। रब करीम अज़ वजल सां आलम अरवाह में कयल वाइदनि खे यादि ॾियारींदे रब करीम अज़ वजल पारां मुक़ररु फ़र्ज़नि जी अदायगीअ वारी राह ते हलंदे बनी आदम अलैहिस्सलाम जे तरक़ीअ जो दर्सु ॾींदा हुआ। ख़्याल खे कमाल अता कराइण लाइ अक़ुल सलीम ज़रिए मुजाहिदो करणु ऐं फ़िक्र वसीले ज़हनी सलाहियत जो उरूज हासिल करण जो दर्सु ॾींदा हुआ। नफ़्स ऐं क़ल्ब जी पाकाईअ वास्ते नफ़्सानी ख़्वाहिशुनि खे बदन वसीले सुञाणण लाइ रब करीम अज़ वजल जी वहदानियत ऐं वुसअत खे क़ल्ब वसीले सुञाणण लाइ तज़कियाए नफ़्स ऐं तज़कियाए क़ल्ब जो दर्सु ॾींदा हुआ। रूह जी हक़ीक़ी तलब ऐं राज़नि जी सुञाणप ॾींदे रूहानी तरक़ीअ जो दर्सु ॾींदा हुआ। हक़ीक़त जे रमज़नि जी वाक़फ़ियत ऐं सिखण जो दर्सु ॾींदा हुआ ऐं उन राह सां इसरार काइनात जी खोजना जे ॾांहुं जो दर्सु ॾींदा हुआ। पाण फ़रमाईंदा हुआ त तसौफ़ सूफ़ीज़म जी हर बाज मुर्शिद कामिल हादी व रहबर जे वसीले सां ई अता थींदी आहे। संदन आख़िरी आरामगाह रोज़ो पाक संदन ठटे मकली पाक वारे आस्थाने पाक ते ई मौजूदु आहे, जंहिंजो पतो लॻ सर्किट हाउस मकली ज़िलो ठट्टो आहे। संदन रोज़े पाक ते संदन मल्हायल ऐं फरमायल समूरा माहवार ऐं सालियाना मौक़ा संदन दुआ सां बाझ सां साॻिए अदब मोहब्बत ऐं इश्क़ जुनून सां मल्हाया वेंदा आहिनि ऐं क़यामत ताईं मल्हाया वेंदा। संदन उर्स पाक इस्लामी शबान महीने जे विचनि तारीख़ुनि में हर साल आलीशान अंदाज़ में अदब मोहब्बत ऐं इश्क़ जुनून सां मल्हायो वेंदो आहे। सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम, सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि वसल्लम। झूमी 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 आका जा जश्न मनायो, सभई जश्न मनायो।